नाज़रीन, सिंध यूनाइटेड पार्टी ज़िले जामशोर के जनरल सेक्रेटरी शहीद मुमताज़ अली गोरड़ के कातलनि की गिरफ़्तारी के लिए जामशोर में SUP तरफ़ां एहतजाजी मुज़ाहरो करे धरणो खयो वियो। इन हवाले से रिपोर्ट करे रहियो आहे इमाम अली भलाई। सिंध यूनाइटेड पार्टी के सरक्रम अगवान जामशोर ज़िले के सरक्रम अगवान शहीद मुमताज़ गोरड़ के कातलनि की गिरफ़्तारी लाइ मुसलसल ज़िले जामशोर में एहतजाज किया वञनि पिया। अॼु जामशोर में ॿीहर एहतजाजी कैंप लगाई वही है। अचो तो मौजूद अगवाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हुनजो छा चवणु आहे। असांजी घुर आहे त सिंध यूनाइटेड पार्टी जे हिकु अहम ऐं बहितरीन इंसान जेके बेगुनाह घर जे अॻियां नाहक क़त्ल कयो आहे, उन नाहक क़त्ल जे ख़िलाफ़ ही असीं सिंध यूनाइटेड पार्टी जे वर्करनि सां गॾु सरापा एहतजाज हूं। असांजी घुर आहे त IG सिंध जेको नओं आयो आहे महर साहब, जेकॾहिं वाक़ई ईमानदार आहे त असां माण्हुनि खे SSP जामशोरो ऐं SHO कोटली ते एतमाद न रहियो आहे। हिननि हेतिरे वक़्त में का बि पंहिंजी कारकर्दगी न ॾसी आहे। असांजो मौक़ुफ़ ऐं असांजो चवणु ऐं असांजो मुतालिबो इहो आहे त शहीद मुमताज़ अली गोरड़ जे क़त्ल में सिंध गवर्नमेंट अणसिधी तरह मुलविस आहे। छाकाणि जो जेके बि जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि उहे रिहा थी विया आहिनि, आज़ाद थी विया आहिनि। साईं आऊं कामरेड सूमर ख़ान जमाली जामशोरो जिस्कम जो अॻवान सम्झी वियो। असां हिते 2 महीना थिया आहिनि बाक़ाइदे हिन बुख हड़तालुनि ते मुज़ाहिरा धरणा आहियूं वेठा आहियूं। असांजो मुमताज़ गोरड़ शहीद थियो, असां उन्हनि जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ बाक़ाइदे अलाए केतिरा वक़्त खां वठी इहा असांजी एहतजाज ऐं जेको जारी आहे हले पई। सिंध यूनाइटेड पार्टी के इन एहतजाज में इन बुख हड़ताल में असीं शिरकत कई है। ये एहतजाज शहीद मुमताज़ अली गोरड़ के इंसाफ़ लाइ कई वही है, जिन असीं शिरकत कई है। असीं पाकिस्तान मुस्लिम फंक्शनल के प्लेटफॉर्म ता असीं इहो भी मुतालबो था क्यों त शहीद मुमताज़ गोरड़ के सरेआम बेइंतहा दर्दी सां जो क़त्ल किया है, असीं उन्हनि जी पुरज़ोर मज़म्मत कयूं था। जी साईं, NB खोसो शहरी जामशोर शहरी कमेटी जो जनरल सेक्रेटरी। असां हींअर बुख हड़ताल ते वेठा आहियूं SUP जे जनरल सेक्रेटरी शहीद मुमताज़ अली गोरड़ जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ। अफ़सोस सां चवणो पए थो, हिकु सियासी माण्हू क़त्ल थियो आहे, उनजे नाहक खून सां इंसाफ़ नथो थिए। इहो ॾिठे जहिड़ो कोटड़ी जहिड़े शहर में क़त्ल कयो वियो आहे। जेकॾहिं अहिड़ियुनि शख़्सियतुनि सियासी माण्हुनि सां इंसाफ़ न थींदो त आम माण्हू जो कहिड़ो हाल हूंदो। तंहिंजे करे असां मुतालबो था कयूं IG सिंध खां, चीफ सेक्रेटरी सिंध खां त महिरबानी करे मुमताज़ गोरड़ जे नाहक खून सां इंसाफ़ कयो। जेकॾहिं न कंदव त हीअ तहरीकूं तव्हांखे तंग कंदियूं, तव्हांजो घेराव कंदियूं। अॼोकी कैंप इहा ई आहे। असांजो शहीद मुमताज़ अली गोरड़ ॾींहं ॾिठे जो क़त्ल कयो वियो ऐं हिन महिल ताईं उन जा जेके बि जवाबदार आहिनि गिरफ़्तार न आहिनि थिया। अफ़सोस खां चवणो थो पवे त असां IG सिंध जेको नओं आयो आहे उनखे अपील था कयूं ऐं उनखे उन मां उमेद था सम्झूं त असांजो इहे तदारक करे जेके बि जवाबदार आहिनि से गिरफ़्तार कया वञनि। जी बिल्कुल, मौजूद अगवान की तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, हुनजो इहो ई चवणु आहे त सिंध यूनाइटेड पार्टी ज़िले जामशोर के जनरल सेक्रेटरी ऐं सरगर्म अगवान जे कातिलनि जी गिरफ़्तारी जेके कातिल गिरफ़्तार न आहिनि थी सघिया त ज़िले जी अवाम खे कहिड़ो तहफ़ुज़ थी सघे थो। हिननि इहो ई चयो आहे त शहीद मुमताज़ गोरड़ जा जेके कातिल गिरफ़्तार करे ऐं वारसनि सां खून जो इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन गफ़ार भलाई सां गॾु इमाम अली भलाई, धरती TV जामशोरो।